हाजिर है मौला सालों पुरसा हमारा, अरे हर दिल में है गम तुम्हारा। या मौला हम ना भूलेंगे करबला, हम ना भूलेंगे आशूरा, रहेगा सदा ये नारा, रहेगा सदा ये नारा। हाजिर है मौला हुसैन, हाजिर है मौला, हाजिर है मौला, जी नाज़रीन, मां आहियां अनवर अली सोलंकी ऐं अॼु जेको असांजो ही प्रोग्राम आहे मुहर्रम पाक जे हवाले सां जेके ॾिहाड़ा हलनि पिया इमाम हुसैन अलैहिस्सलाम शुहदा करबला जा शहीदनि जा जेके ॾिहाड़ा हलनि पिया, इन हवाले सां जेके सॼी दुनिया जी मोरो में बि या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। इन हवाले सां मोरो शहर जे चौंकनि चौराहनि ते जेके सबीलूं लॻायूं वयूं आहिनि जंहिंमें थधे पाणीअ जो इंतज़ाम बि कयो वञे थो, मशरूबात जो बि इंतज़ाम कयो वञे थो ऐं नगर न्याज़ जो बि जेको आहे सो इंतज़ाम कयो वञे थो। इन ई हवाले सां अचो त हिते जेके सबील लॻाईंदड़ शिया मोमिनीन हज़रात आहिनि, जेके मोमिन आहिनि, उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे ऐं हू इन्हनि ॾींहंनि में कहिड़ो पैगाम। तव्हां दोस्तनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं, तव्हां अहिड़ी गर्मी में कवरेज वठण जे लाइ निकिता आहियो। ऐं जीअं त ही सबील शुहदा करबला जे नाले सां असांजी सबील आहे, तमामु पुराणी सबील आहे ऐं हीअ असां हर साल इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे यादि में, शुहदा करबला जी यादि में असां लॻाईंदा आहियूं। हिते थधी सबील जो इंतज़ाम आहे, मिठी सबील जो इंतज़ाम आहे। बिरस में हर रोज़ु राति जो हिते न्याज़ जो इतमामु कयो वेंदो आहे। असांजी हिकिड़ी नंढड़ी मेंबरशिप ठहियलु आहे इंतिज़ामिया जे तरफ़ां, जे हिसाब सां हिकिड़ी असांजी टीम ठहियलु आहे शुहदा करबला जे नाले सां। उन्हनि जो असांजो पाण में सिस्टम हूंदो आहे जंहिंसां असां इन सबील खे हलाईंदा आहियूं 10 ॾींहं भरपूर नमूने सां। ऐं असां इहो चवंदासीं त असांखे का तकलीफ़ ॿी का कान्हे का, सिर्फ़ु एतिरो ई आहे त जेके ही डीलरशिप आहे बर्फ़ माफ़िया, उहे असां इंतिज़ामिया खे अपील कंदासीं त उन्हनि ते थोरो कंट्रोल कयो वञे। बर्फ़ तमामु महांगी करे पिया हलाइनि। हिननि ॾींहंनि में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में सबीलूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। तमामु केतिरियूं सबीलूं आहिनि, छो जो किन में सभु आहे वठण जी, के नथा वठी सघनि। बहरहाल हर को पंहिंजे हिसाब सां कोशिशि करे पियो त इंतिज़ामिया जो इहो हुजे सिस्टम, त हू पंहिंजे हिसाब सां। अस्सलामु अलैकुम या अली मदद। जीअं त मुहर्रम हराम जी तयारियूं जेके आहिनि से कल्ह खां वठी असां शुरू करे छॾियूं आहिनि सबील जूं। हर साल जीअं हिन साल बि असां तमामु बहितरीनु सबील लॻाई आहे ऐं असां सां कुझु तावन करण वारा दोस्त बि आहिनि। रेस मोहम्मद कासिम ज़रदारी, रेस ज़ामन साहब ज़रदारी, ऐं उन्हनि असां सां सुठो भरपूर तावन कयो आहे सबील लॻाइण में। ऐं उन्हनि चयो आहे तव्हां सबीलूं बाइकात सां हलायो। ऐं हिन साल अलहमदुलिल्लाह पर साल असां वटि मोटर बि कोन हुयो ऐं मोटर जी परमिट कान पई मिली। हिन साहब एसी साहब जा तमामु असां थोराईंदा आहियूं, असिस्टेंट कमिश्नर ऑफिस मोरो मुस्तक़ीम कुरैशी, जंहिं असांखे मोटर जी इजाज़त ॾिनी, असां मोटर लॻायो अथऊं। ऐं पर साल असांखे पाणी जी ॾाढी तकलीफ़ हुई। होटल तां पाणी भरींदे छोकिरनि खे रोड ते गाॾियूं पियूं लॻनि, उन्हनि जा एक्सीडेंट थियनि पिया। हींअर अलाह जी महिरबानी सां अहिड़ो को बि मसइलो साल न आहे। त असांखे ॿियूं सहूलियतूं आहिनि, बाक़ी बर्फ़ जी या सबीलुनि जी या सहूलियत कुझु घटि आहे, पोइ पंहिंजी बि मथां कयूं था, पोइ असांखे अवाम बि ॾिए थो पंहिंजो, उनजी बि मथां कयूं था। ऐं मौलाई जेके असांखे वधाइनि था मथे, छाजे करे जो सबील इमाम हुसैन जी आहे, हिन मंझि हक़ु सभिनी जो आहे। पर असां इन करे था चऊं जो कुझु इन किलत खे मुंहुं ॾेई इहा किलत ख़तमु करणु खपे। जो पाणी जेको पीअंदो सबील इमाम जी पीअंदो, उहो दुआ बि कंदो, सवाबु थींदो असांखे मालिकनि जे। अॼु तव्हां जेको आहे सो हिते लॻंदड़ मोरो शहर जे जेको आहे सो सबील लॻाईंदड़नि जूं जेको आहे अॻवाननि जूं शिया मोमिनीन अज़ादारनि जूं जेको आहे सो ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हिन जो चवणु आहे त हीअ जेके सबीलूं आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शहीद करबला जे प्यासनि जी यादि में लॻायूं वञनि थियूं। हितां सबीलुनि तां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फ़लसफ़ो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो पैगाम जेको आहे सो दुनिया ताणी पहुचे थो। हिन जो चवणु आहे त ॿियो असांखे कंहिं बि शइ जी मुश्किलात पेश न थी अचे, पर हिकु शइ जी मुश्किलात जेका आहे सो उहा असांखे हर साल जीअं हिन साल बि साम्हूं अचे थी, छाकाणि त गर्मी इलाही आहे। बर्फ़ जा जेके डीलर आहिनि उहे हिननि खे जेको आहे सो किलत में ऐं जेको आहे सो मुनाफ़े खोरनि पारां जेको आहे सो गरम रेटनि ते बर्फ़ ॾिनी वञे थी। हिननि जो मुतालबो इंतिज़ामिया खां इहो कयो वियो आहे त महिरबानी करे जेको आहे सो इंतिज़ामिया हिन मामले जो नोटिस वठे त जीअं बर्फ़ असांखे सस्तनि अघनि ते ॾिनी वञे। हिननि वधीक चयो त हीअ जेके सबीलूं आहिनि हितां इमाम हुसैन अलैहिस्सलाम
जी यादि में जेके मुसाफ़िर आहिनि या रोडनि रस्तनि तां जेके लंघंदड़ गुज़र सफ़र कंदड़ आहिनि, मासूम तोड़े वॾा तोड़े ॿुढा तोड़े ॿार जेको आहे पका पोड़ा, उन्हनि खे थधे पाणीअ जो जेको आहे जो सबील कराई वञे थी। उन सां गॾु मशरूबात ऐं नगर न्यास जो पिणु एहतमाम कयो वेंदो आहे।